जी सिंध दोस्तों, भेनर ऐं भाइरो, कुछ ॾींहं पहिरीं तव्हां फेसबुक ते ॾिठो हूंदो त अदी उमर बाब चीफ जस्टिस जे गाॾी जे अॻियां डोड़ी रही हुई, पंहिंजे प्यारनि खे इंसाफ़ ॾियण लाइ पंहिंजे जुनून में पागल लॻी पई हुई। त तव्हां ॾिठो हूंदो उहो उनजो मसइलो उते ई दॿिजी वियो। पर मां अॼु तव्हां सां हिन मसइले ते ॻाल्हाइण थी चाहियां त FB ते वेठल जेके माण्हू चवनि था त मिसिंग पर्सन जो जेको मसइलो आहे उहो इंतिहाई घणो संजीदा आहे ऐं क़ौमी मसइलो आहे। ऐं उमिरि बाब जो जेको मसइलो आहे उहो उहो मसइलो पंहिंजो क़बाइली तइदाद आहे, निज क़बाइली तइदाद आहे। पर मां चवां थी त सिंध जे अंदरि सिंफ़ी जिन्सी क़बाइली तइदाद क़ौमी तइदाद आहे, निज क़ौमी तइदाद आहे। जेके माण्हू ईअं चवनि था त जेके ही अॼु उमिरि बाब जे घर वारनि सां थियो आहे उहो मसइलो क़बाइली तइदाद आहे, त मां चवां थी त उहो मसइलो क़बाइली तइदाद न आहे। अॼु उमिरि बाब असांजी सिंध जी न्याणी आहे, उहो असां सां ॻंढियल आहे। ऐं मां अॼु हिते लाइव अव्हां सां गॾु इन जे करे आहियां, मुंहिंजो लाइव अचण जो इहो ई कारण आहे त मां अॼु उमिरि बाब जे मामले ते संजीदा आहियां ऐं उन जे लाइ गौर सां सोचमि पे त उन्हनि सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे, वॾो ज़ुल्म थियो आहे, जंहिंजे लाइ असां सभिनि खे गॾु बीहणो पवंदो, उनजो साथ ॾियणो पवंदो। सिंध जे अंदरि जिन्सी सनफ़ी तबक़ाती तइदाद क़ौमी तइदाद आहे, निज क़ौमी तइदाद आहे। असांखे उन नज़रिए सां उनखे ॾिसणु घुरिजे त सिंध असां सां अलॻि न आहे। सिंध असांजी माउ आहे ऐं असांजी धरती ते रहण वारो हर हिकु माण्हू असांजी सिंध जो बचो आहे। ऐं अदी उमिरि बाब इंतिहाई घणी मासूम ॿार आहे, असांजी नंढड़ी भेण आहे ऐं मां उन सां गॾु आहियां, छाकाणि मां उन जे ॾुख खे सम्झी सघां थी त हू केतिरी तकलीफ़ में आहे। हींअर हू पंहिंजे प्यारनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ रोडनि ते आई आहे। हुन खां अॻु असां अदी उमिरि बाब खे कोन ॾिठो हुयो, पर जॾहिं उन्हनि जे प्यारनि ते तकलीफ़ आई त उहो रोडनि ते आई। अॼु मां अव्हां सभु भाइरनि सां इहा अपील थी करियां त महिरबानी करे अदी उमिरि बाब सां 3 जुलाई ते मेहड़ में गॾु थियो ऐं अचो त सभु गॾिजी अदी उमिरि बाब जो साथ ॾियूं। जीअं उन जे प्यारनि सां केतिरो ज़ुल्म थियो आहे, कहिड़ी बेदर्दी सां उन्हनि खे क़तलु कयो वियो आहे, उहो इंतिहाई घणो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। असांजो साह थो हलियो वञे जॾहिं असांजे घर में कंहिंजो थोरो नंढिड़ो बि एक्सीडेंट थिए थो, असांजो ईअं सम्झो त जिस्म में साह ई कोन थो रहे। पर तव्हां पाण सोचो त हिकिड़े ई घर जा 2 फ़र्द अहिड़ी बेदर्दी सां क़तलु कया था वञनि ऐं उनजो को बि क़ानूनी तदारक नथो थिए, उनखे को इंसाफ़ नथो मिले। अॼु मां अव्हां सभिनि सां गॾु अव्हां सभिनि सां हिकिड़ी अपील थी करियां त महिरबानी करे अदी उमिरि बाब जो साथ ॾियो ऐं 3 जुलाई ते मेहड़ में सभु गॾु थियो त जीअं अदी उमिरि बाब खे इंसाफ़ मिले। हूअं त असांजी सिंध जे अंदरि रोज़ केतिरा ई अहिड़ा वाक़िया था थियनि, केतिरा ई ज़ुल्म था थियनि, नंढड़े ॿारनि खे उन्हनि सां रेप थो कयो वञे, उन्हनि खे क़तलु कयो थो वञे, उन्हनि जा बोरी बंद लाश उछलाया था वञनि ऐं असांजा नौजवान ॿाहिरि खंभिया था वञनि। सिंध जे अंदरि अहिड़ा तमामु घणा मसइला आहिनि जंहिंखे हिकिड़ो माण्हू तब्दील नथो करे सघे। पर जॾहिं असां 1 मां 10 थींदासीं, 10 मां 20 थींदासीं, जॾहिं असां 100 थींदासीं ऐं सभु गॾु थींदासीं त असांजी सिंध जे अंदरि जेको बि ज़ुल्म थी रहियो आहे उहो हेठि ख़तमु थींदो ऐं ही वॾेरा जेके असांजे सिंधी भाइरनि खे पंहिंजा ग़ुलाम बणायो वेठा आहिनि, उहे उन्हनि जा नसलनि जा नसल ख़तमु थी वेंदा। उहे वॾेरा असांजे सिंध मां ईअं ग़ाइबु थी वेंदा त कॾहिं नज़र बि कोन ईंदा असांखे। इहे असांजा कातिल आहिनि, इहे असांजा रिज़न। इन्हनि असांखे सिंध जे अंदरि जीअण जो को बि हक़ न आहे ॾिनो। हिते पीपल्स पार्टी जहिड़ी करप्ट पार्टी आहे जंहिं अहिड़े वॾेरनि ऐं सरदारनि खे जनमु ॾिनो आहे। हू सरदार चांडियो PP जो MA PMA आहे।
MPA आहे, सॉरी MPA आहे, पर उहो इन बुनियाद ते ऐं ॿी बुनियाद ते त उहो वॾेरो आहे, इन जे करे हुनखे कुझु बि नथो थी सघे। त चो त असां हुनजी इहा जेके पाण खे सम्झण वारी, त मां कुझु सम्झां थो पाण खे, असां हुनजी इन सोच खे ख़तमु कयूं ऐं पाण पंहिंजे सिंधियुनि सां गॾु ॿियूं, पंहिंजी सिंध जी नियाणियुनि सां गॾु ॿियूं, जिन्हनि जा कपिड़ा लीड़ियूं था कया वञनि, रोडनि ते उन्हनि सां तज़लील थी कई वञे, उन्हनि ते लठबाज़ी थी कई वञे, पर मां चवां थी त सिंध जे अंदरि एतिरो शऊर अञा ताईं आहे जो हू पंहिंजी हक़नि लाइ आवाज़ु उथारींदा ऐं बीहंदा ऐं जदोजहद कंदा। ऐं मां सभिनि सां गॾु बीहंदुसि, जिते बि ज़ुल्म थींदो मां उते ज़रूरु बीहंदुसि, छाकाणि मुंहिंजो पंहिंजो अंदरि जो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾिए त मां चुप करे घरु वियां। असां आया आहियूं हिन धरती में पंहिंजे सिंध जे जेके बि ज़ुल्म थींदड़ आहिनि, पंहिंजे ॿारनि सां या पंहिंजी नियाणियुनि सां, पंहिंजे भाइरनि सां, असां उन्हनि सां गॾु बीहंदासीं। असांखे बीहणु घुरिजे, छाकाणि असांजी ज़िंदगी कंहिंजी अमानत आहे, असांजो पंहिंजो वजूद कुझु बि न आहे। इन जे करे मां चवां थी त तव्हां सभिनि खे अदी उमिरि बाप सां गॾु बीहणु घुरिजे, छाकाणि उन्हनि सां इंतिहाई घणो अफ़सोसनाक हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। 3 घर जा भाती अहिड़े बेदर्दी सां क़तल कया विया आहिनि ऐं असां इन वॾेरनि जा ग़ुलाम न आहियूं। सिंध जे अंदरि एतिरो शऊर अची चुको आहे, सिंध जे अंदरि असांजो नौजवान नसुल एतिरो अॻिते वधी चुको आहे जो हाणे ही वॾेरा कुझु बि न आहिनि। ऐं केतिरा माण्हू, केतिरा सिंधी नौजवान वॾेरनि जी जेलनि मां, क़ैदनि मां आज़ादु थी चुका आहिनि, पर कुझु जेके वीचारा पढ़ी नथा सघनि, जिन्हनि वटि इल्मु न आहे, शऊर न आहे, उहे उन जा बांदी आहिनि, ग़ुलाम आहिनि। पर असां उन जा ग़ुलाम न आहियूं। असां हाणे एतिरो शऊर रखूं था त असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे सघूं था ऐं असां इन्हनि जे इन सोचनि खे कामयाबु न वञणु ॾींदासीं। असां ज़ुल्म जिते बि थींदो उते वेंदासीं ऐं उन जे लाइ आवाज़ु उथारींदासीं। त मुंहिंजी अवां सभिनि भाइरनि सां, भेणनि सां इहा ई अपील आहे त अॼु उमिरि बाप सां गॾु बीहो ऐं उनखे इंसाफ़ु ॾियारियूं, त जीअं उन जे भाउ सां, उन जे पीउ सां, उन जे चाचे सां जेको ज़ुल्म थियो आहे, उन्हनि खे क़तलु कयो वियो आहे, उन सां इंसाफ़ु थिए ऐं पूरी फैमिली सां इंसाफ़ु थिए, त जीअं अदी उमिरि बाब खे चैन सां ज़िंदगी गुज़ारे सघे। उन जा घरवारा वापसि नथा अची सघनि, पर जिन्हनि सां ज़ुल्म थियो आहे उन्हनि खे इंसाफ़ु मिलणु घुरिजे। महिरबानी लख। हाथ डीजल के मारो खबर आने केम करी खबर माना देखे काम नहीं दिखाए चाची करो।